ए सिंध धरती तू सदाई सूफ़िन ऐं बुज़ुर्गनि जी धरती रही आहीं, मगर अफ़सोस 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 अॼु आउं हिन धरतीअ खे छॾींदो थो वञा ऐं हीअ मिटी पंहिंजे पाण सां गॾु खयूं थो वञा, छो जो जन्नत जी मिटी ऐं सिंध जी धरतीअ जी मिटी मूंखे बराबरि ई लॻंदियूं आहिनि। सो हीअ मिटी पंहिंजे पाण सां गॾु ई रखंदुसि। अलविदा सिंध। हैं वे बकाड़ी दा पिया वञो थेला खणी यार खेरता है यार सिंध धरती छॾियूं थो वञा, सदाई यादि ईंदो तव्हां जहिड़ा दोस्त सदाई गॾु रहिया आहियूं, पर अॼु अलविदा। ये न कर भेणा के सिंध के के तो छड़ी सिंध मावा पाई सिंध के के तो छड़ी बिल्कुलु सिंध मावा पंहिंजी धरती मावा पंहिंजी, पर अफ़सोस हाणे सिंध रहण जहिड़ी न आहे बची। सो अलविदा दोस्तो। ये न कर भेणा तो गॾु रहिया आहियो हेतिरो ये भेणा न कर टिकटॉक ठा तो सॼी उमिरि गॾु रहे तो खुदा कीअं असां टाइम ई कोन गुज़रंदो तुंहिंजी यादियूं ईंदियूं असांखे। ये सदाई यादूं मूंखे तव्हांजूं यादि मूंखे बि ईंदियूं। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सदाई आबाद हुजो। बसि हा, इहा ॻाल्हि पंहिंजी दोस्तनि खे न ॿुधाइजांइ, ख़ासि करे अयाज़ खे, छाजे करे आउं कंहिंखे ॿुधाए नथो वञा। बसि अल्लाहु अकबर। यार सिंध के न छॾी थो वञा माण्हू बेवकूफ़ बनी के सिंध के ना छॾनि तूं ये न कर सिंध के ना आहे छॾिणो। बसि अलविदा। ये न कर यार। हैं यार जुए बि पाण खे छॾियूं थो वञी असांखे अकेलो कयूं थो वञी वञी अयाद खे ॿुधायां यार रोकियो किथे वञी हलियो थो वञी थेलो साण कयूं हलियो थो वञी वञा यार अयाद खे ॿुधायां वञी अयाद अयाद पाण खेर आहे यार खेर कोन्हे ॻाल्हि न पुछ पाण दोस्त जुए बि छॾी थो वञे असांखे ॿिन्हिनि खे चरियो थियो ही छा वेंदो हूंदो कमाइण न पा थेलो कयूं अलविदा कयूं वञे थो सिंध धरतीअ खे पंहिंजे सिंध खे छॾी थो वञे। यार हू बाग़ी आहे ऐं हर बाग़ी सिंध सां बेवफ़ाईअ जो तसवर ई नथो करे सघे आहे काथे रही त बाबा वञे सच में सीरियल मूंखे मोकिलाए वियो मोकिलाए वियो न हीअ ई सणक वेंदी आहे शहर ॾे तूं वे अचण वे वे हितां ई क्रॉस कंदो न वे वे मैं स्टाफ पे पतो हूंदो घणो करे अॼु अचे त हिन सां हाल हवाल कयूं था त छाजे लाइ त तूं सिंध छॾियूं वञी सिंध हेड़ी छॾियूं वञी जन्नत पंहिंजे केरु छॾींदो। तोखे जॾहिं झलियमि त संगत खे न ॿुधाए वरी तूं ॿुधाए छॾे सभिनि खे। यार अयाज़ अलविदा। टाइम कोन्हे बाबा तूं हिन अहिड़ी जन्नत जहिड़ी धरतीअ खे छो थो छॾियूं वञी खेर त आहे यार जन्नत जे मिसल जहिड़ी धरती बिल्कुलु हुई, पर पहिरियां हुई। हाणे जन्नत जे मिसल जहिड़ी नाहे रही पंहिंजी धरती। तोखे त ख़बर आहे सिंध धरती अॻु में अमन अमान सूफ़िन ऐं बुज़ुर्गनि जी धरती हुई, पुरअमन हुई, पर हाणे छा सिंध धरती पुरअमन आहे? सवाल जो जवाब ॾियो। मां मञा थो सिंध धरती हिन महिल पुरअमन न आहे, पर पुरअमन सिंध खे केरु कंदा तूं ऐं मां। असांजे नौजवाननि खे अजीब कमनि में फासाए छॾियो अथनि, नशनि में, साईं खे चवां अलाए कहिड़नि कमनि में लॻाए छॾियो अथनि, बेरोज़गारी। असांजा पढ़ियल लिखियल नौजवान के छोला था खपाइनि त के रेड़ा था हलाइनि वेठा। कबीलाई तकरार में अजमल सावंत वियो, कल्ह कलो बहराम सावंत, जेको हिन महिल ताईं असांखे कोन मिलियो, हुनजो लाश वठण जे लाइ अलाए केतिरनि लखनि जी घुर थी आहे। छा उन धरतीअ में असां सुकून सां रही सघंदासीं जिथे तालीम जो को सुठो निज़ाम कोन, जिथे तव्हांजे नौजवान नस्ल खे तबाह कयो बर्बाद कयो वञे नशनि में शराबनि में गंदे कन किचरे में, पोइ बि तव्हां चओ था हीअ धरती रहण जे लाइक़ु रही आहे? हा मञा थो सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे, पर छा हाणे सूफ़ी ऐं बुज़ुर्ग हिन धरती ते रहिया? करप्ट माण्हू। अञा मूंखे ॿुधायो न धरतीअ में रहण जहिड़ो बचो छा आहे, मूंखे ॿुधायो नी। यार मां मञा थो हिन महिल ॿ चारि शऊरी माण्हू हिन धरतीअ ते रहनि था, तंहिं करे हिन धरतीअ खे जन्नत जो दर्जो मिलियल आहे। छा अगरि शऊरी माण्हू हीअ सिंध छॾियूं वेंदा त पोइ हिते धाड़ियल ई हूंदा, धाड़ियल जागीरदार वॾेरा बोतार, पोइ हीअ सिंध हिकु दोज़ख मिसल बणिजी वेंदी। अॼुकल्ह असांजा शऊरी नौजवान वॾेरनि जी चापलूसीअ में मसरूफ़ लॻा पिया आहिनि, ऐं तव्हां चओ था त असांजा जेके इहे सोशल वर्कर दोस्त आहिनि, साईं खे चवां शऊरी नौजवान आहिनि, उनजो शऊर हाणे इहो बचो आहे जो वॾेरनि जी चापलूसीअ में लॻा पिया आहिनि। ऐं हा, रोज़ नंढनि मासूम ॿारनि सां वहशी दरिंदगीअ सां साईं खे चवां रेप था थियनि वेठा, कॾहिं मदरसनि में त कॾहिं स्कूलनि में त कॾहिं कॉलेजनि में। छा अञा चओ था त हीअ धरतीअ में असांजा ॿार महफ़ूज़ आहिनि, असां पाण महफ़ूज़ आहियूं? छा हीअ धरती रहण जे लाइक़ु बची आहे हाणे? बसि यार अलविदा, दुआनि में गॾु।
सदाई खुशहाल हो जो। यार का ॻाल्हि सम्झ का ॻाल्हि हिन धरतीअ खे पाण संवारींदासीं। हिते तालीमी इनकलाब ईंदो, सम्झ मां ई ॻाल्हि। हाँ तालीमी मोतार की इनकलाब अची वियो, जागीरदारनि जो इनकलाब अची वियो, हर शइ थी वई, फना थी वई। ही बोतारनि वारो इनकलाब जेको हले थो पियो, ॾिसींदो डेली माण्हू था मरनि, हिनखे ख़तम करणो, तबाह करणो अच्छा असांखे। सही सही। तालीमी इनकलाब आणींदासीं। तालीमी इनकलाब तव्हां सोशल मीडिया ते आणींदव, तव्हां सोशल मीडिया ते पोस्ट रखंदव, हीअं कंदासीं हूअं कंदासीं, हबशूं हणंदासीं, पर अमली कमु पाण मां कोन थींदो यार। हाणे अमली कम जे पाण लाइक़ु रहिया ई कोन्हो। पाण बि हाणे उन्हनि नमक हरामनि जहिड़ा थी विया आहियूं हलिया, जेके सिर्फ़ु हवा ई कटींदा आहिनि। जंहिंजो ताज़ो मिसाल तोखे हीअ इलेक्शन थो ॾियां। छा असांजो शौर सुधरी सघियो हिन मां? हेतिरियूं बरसातियूं पयूं पोइ बि मूंखे ॿुधाए, छा हीअ धरती रहण जे लाइक़ु आहे? बसि सदाई गॾु, हीअ धरती मुंहिंजे रहण जे लाइक़ु न आहे। अलविदा, सदाई गॾु बाबा। मां हुनजे कहिड़े सवाल जो जवाब ॾियां? हीअ सिंध सॼी मसलनि जी माउ बणियल आहे। हिते जागीरदारी निज़ाम, धाड़ेल की निज़ाम, नंढनि ॿारनि सां सनाऊं। आख़िर हुनखे हिते रहायां त कहिड़े सबब जे करे रहायां? को अहिड़ो हिकिड़ो मूंखे जवाब कोन आयो जो हुनखे मां ॿुधायां त यार हीअ शइ आहे। बसि ईअं सॼी सिंध ख़ाली थींदी वेंदी। डेली हज़ारे हिंदू हीअ धरती छॾियूं था वञनि। असल में हक़ीक़ी वारिस आहिनि हिन धरतीअ जा हिंदू। उहे पंहिंजो इहो अबाणो कखाऊं जेको देश आहे उहो छॾियूं था वञनि, सभु छॾियूं वेंदा, पोइ छा थींदो? हीअ सिंध तबाह थी वेंदी हली, ॿियो छा बचंदो? ज़ालिमनि खे ख़तम कयो वेंदो। मालिक साईं, अमर ते ज़ुल्म था कनि। मालिक साईं सिंध धरतीअ जी पारत अथई। मालिक साईं जे पहिरियां हलाईंदो आयो ईअं ई हलाईसि।